हालाणे जिब्रां इक़बाल ॻाढी चोरनि खे समूरी हालाणे मां दुकान ई मुंहिंजो नज़र नथो अचे। एतिरा दफ़ा मुंहिंजो दुकान भॻो आहे जो ॿुधाईंदे बि शर्म महसूस करे रहियो आहियां। दुकानदार मुबारक सूमरो मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो त चौकीदार बि मुंहिंजे दुकान आॾो राति जो वेहंदो आहे। उन जे बावजूद बि काठ मुंहिंजे दुकान खे लॻो आहे। हालाणे शहर जे मुख्य रोड ते दुकानदार मुबारक सूमरो जे दुकान खे अठों भेरो छत भञी लखें रुपयनि जो चोर सामान ऐं नक़द रक़म खणी रफू चकर थी विया। दुकानदार ॿुधायो त मां शरीफ़ शहरी आहियां, पूरी ज़िंदगीअ में कंहिं सां बि तेज़ या तिखो थी नाहे ॻाल्हायो। मुंहिंजे या मुंहिंजे पुटनि जी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे। चोरियुनि जे आज़ार खां दुकान मटाईंदो रहां थो। हीअ मुंहिंजे लॻभॻि 8हीं चोरी आहे, पर हिकु बि वापसि नाहे थी। शहर जे ज़मींदार खे केतिरा ई दफ़ा थियल नाजाइज़नि बाबति ॿुधायो आहे, पर को बि तदारक नाहे थियो। उन चयो पुलिस बि हिन महल ताईं को बि हिकु ॾोहो वापसि नाहे कराए ॾिनो। हिन हथां जे MNA सैयद इब्रार अली शाह, SSP नौशेरो ऐं DSP मेहराबपुर ऐं SHO हालाणे खां घुर कई त उहो मिस्कीन सां इंसाफ़ करे थियल चोरी वापसि कराए ॾींदा। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर नौशेरो फिरोज़, कश्मीर अहमद, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।